जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा ॻोठ राणो खान सोलंकी जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मुसलसिल बरसातुनि खां पोइ पाणी जी लपेट में अची वियो। स्कूल में बरसात जो पाणी तलाह करे बीजी वियो। ॻोठाणा शागिर्द सरापा एहतजाज बणियल। उन मौक़े ते ॻोठाणनि जो चवणु हो त ॻोठ राणो खान सोलंकी जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल केतिरनि ई सालनि खां बिल्डिंग, फर्नीचर, पीअण जे पाणी ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। स्कूल के बुनियादी सहूलियतूं न मिलण करे ॻोठ जा ॿारड़ा तालीम खां महरूम माल चाढ़ण ते मजबूर आहिनि। हुननि वधीक चयो त स्कूल अंदरि बरसात जो पाणी तलाह करे बीजी वियो आहे। बिल्डिंग अंधा अंधा टुटण लॻी आहे। कंहिं वक़्तु बि को वॾो हादसो पेश अची सघे थो। हुननि कमिश्नर सखर, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त स्कूल मां बरसात जो पाणी निकाल कराए स्कूल खे बुनियादी सहूलियतूं ॾेई रिलीफ फ़राहम कयो वञे।